बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। मोहतरम सदर साहिब, मुअज़्ज़ज़ उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरो, अस्सलामु अलैकुम। अॼु मां अव्हां सां कंहिं किताबी सबक़ जी ॻाल्हि करणु नथो चाहियां। अॼु मां अव्हां सां हिकु ग़रीब माउ पीउ जी दिलि जी ॻाल्हि करणु थो चाहियां। ग़रीब माउ पीउ वटि शायदि वॾा बंगला न हुजनि, शायदि पाइण लाइ खेनि नवां कपिड़ा नसीब न थियनि, पर संदनि दिलि में औलाद लाइ ख़्वाब सोन खां वधीक क़ीमती हूंदा आहिनि। हू पाण बुखिया रहंदा आहिनि, पर औलाद खे पढ़ाइण लाइ कर्ज़ बि खणंदा आहिनि। हू रातियुनि जो मज़दूरी कंदा आहिनि, सिर्फ़ु उन लाइ त संदनि ॿार कलम हथ में खणी सघे। ए दोस्तो, तालीम ग़रीब माउ पीउ लाइ रुॻो पढ़ाई नाहे, तालीम संदनि आख़िरी उमेद आहे। तालीम संदनि ऊंदाही ज़िंदगीअ में रोशनी आहे। हिकु ग़रीब माउ जॾहिं पंहिंजे ॿार खे स्कूल छॾणु वञे थी त संदनि अखियुनि में ॻोढ़ा बि हूंदा आहिनि ऐं दिलि में दुआ बि, या अल्लाह मुंहिंजे ॿार खे वॾो इंसान बणाए। पर अफ़सोस के शागिर्द उन क़ुर्बानी खे नथा सम्झनि। हू तालीम खे मज़ाक़ सम्झनि था ऐं माउ पीउ जे ख़्वाबनि खे टोड़े छॾनि था। यादि रखो, तालीम ई उहो हथियारु आहे जेको ग़ुर्बत खे शिकस्त ॾेई सघे थो। तालीम ई उहो रस्तो आहे जेको मज़दूर जे पुट खे ऑफिसर बणाए सघे थो। अॼु जेकॾहिं असां पढ़ंदासीं त सुभाणे असांजा माउ पीउ फ़ख़्र सां चवंदा त हीउ मुंहिंजो ॿारु आहे। तंहिं करे शाह अब्दुल लतीफ़ बेटाई रहमतुल्लाह अलैह फ़रमायो हो, जीअं कोशिश तीअं कामयाबी, जीअं कोशिश तीअं कामयाबी, सुस्त माण्हू कॾहिं बि नथा माणीनि मंज़िल। अचो त वाइदो करियूं त असीं तालीम खे पंहिंजो हथियारु बणाईंदासीं ऐं ग़रीब माउ पीउ जे सपननि खे हक़ीक़त बणाईंदासीं। आख़िर में दुआ आहे, अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे माउ पीउ जे क़ुर्बानीनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।